अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। कराची आल सिंध लोअर स्टाफ जे मुलाज़मनि खे गुज़िरियल 2 सालनि खां टाइम स्केल न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें अॻुवाणनि ऐं मुलाज़मनि शिरकत कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि, न त ॿी सूरत में अप्रैल जे महीने में कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो ऐं धरणो पिणु लॻायो वेंदो। 7 ग्रेड जो हुयो, अॼु उहो जेको आहे 2011 खां पोइ 16 ग्रेड में कीअं प्रमोशन कयो आहे। जंहिं शख़्स हिनखे प्रमोशन ॾिनो आहे उहो शख़्स हुनखे जेको आहे बग़ैर नोटिफिकेशन जे हिकिड़ी कार ते जेको आहे हुनखे चेयरमैन ठाहियो वियो आहे। ऐं हीअ असांजी स्क्रूटनी थो करे। जॾहिं अहिड़ा माण्हू हूंदा, अहिड़ा चोर माण्हू हूंदा त पोइ असांजी स्क्रूटनी कहिड़ी लेवल जी ठहंदी। ऐं हू सिर्फ़ु असांखे RD ऑफिस खे हिकिड़ो ब्लैकमेलिंग कनि था त जेको आहे सो हिते अचनि था, हिकिड़ो ऑडियो मैसेज हलाइनि था, जंहिंजो प्रमोशन थियो आहे उहो उनजी मुक़ररी किथे आहे? कॉलेज में एज़ अ उनजी जेका नौकरी आहे उहो कॉलेज में आहे, स्कूल में आहे, छा में आहे जंहिंजो प्रमोशन कयो? ही प्रमोशन तक़रीबन 2 महीना अॻु कयो वियो आहे। हिन जी पोस्टिंग हिकिड़े कॉलेज में कई हुई आहे। ही लेटर में लिखियलु आहे त ही लेब असिस्टेंट आहे। ही लेब असिस्टेंट आहे। हाणे लेब असिस्टेंट PBS 7 हिनखे प्रोमोट करे असिस्टेंट PBS 16 में कयो वियो आहे। वो कहिड़े कानून तहत कयो वियो आहे? वरी हिनखे असांजी कमेटीअ जे लाइ हिनखे मेंबर कयो आहे जेको असांजी हीअ स्कूटनी पियो थो करे। असांजो मुतालबो आहे त तव्हां तंज़ीमुनि जे माण्हुनि खे छॾे करे जेके 18-19 ग्रेड जा आनेस्ट ईमानदार ऑफिसर आहिनि उन्हनि खां स्कूटनी करायो, उन्हनि खे DPC में विहारियो। न कि असांजो मुतालबो न आहे त हुननि खे कढो असांखे विहारियो। असां उन में वेहण नथा चाहियूं। असां चाहियूं था त मुलाज़िमनि खे हक़ मिले। मतलब इहो प्रमोशन ये जेको DPC इन खां हटी करे पंहिंजे नवाज़ी तहत कयो वियो आहे? पंहिंजी नवाज़ी तहत कयो वियो आहे ऐं उहो प्रेशर में करायो वियो आहे। प्रेशर में RD साहब खे प्रेशर ॾेई हुनजे मथां एहतिजाज जो जेको आहे धमकी ॾेई करे ऐं करायो थो वञे, जेका हिकु गैर रजिस्टर्ड तंज़ीम आहे। हुनजी का तंज़ीम जी रजिस्ट्रेशन न आहे। इहो प्रमोशन कंहिंजी साइन सां थियो आहे? ही प्रमोशन उनजी साइन सां थियो आहे जंहिंजे सीट ते असां वेठा आहियूं, जेको हींअर साईं मौजूदु हुयो। हाणे साईं असांखे ॾिसी करे साईं मानीअ जो बहानो करे एडिशनल डायरेक्टर साईं माजिद सलीम एडिशनल डायरेक्टर आहे। ये पंहिंजे साइन सां ही जेको आहे प्रमोशन कयो घटि में घटि ऐं अहिड़ा प्रमोशन कई करायो विया। पहिरियां बि तव्हांजी RD साहब सां मुलाक़ात थी। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।